नाज़िन पिरियालो में भी हिंदू बिरादरी तरफ़ां ॾियारी जो ॾिण मल्हाए मुल्की सलामती ख़ुशहाली लाइ दुआऊं घुरी वयूं। तफ़सील लाइ ॾिसूं था न्यास सोलंकी जी ये रिपोर्ट। हर साल जियां हिन साल भी हिंदू बिरादरी पारां पिरालो में पंहिंजे दुकाननि जे अॻियां मेणबती ॿारे दीवाली जी ख़ुशियूं बरक़रार रखे। उन मौके ते सिंध टीवी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे पंहिंजा वीचार आहिनि। ख़ुशीअ सां दीवाली मल्हाई आहे। पूरे पाकिस्तान जे हक़ में दुआऊं घुरियूं त अमन अमान क़ाइमु थिए। सभिनी ॿाहिरनि खे सिंध आबाद रहे, पाकिस्तान आबाद रहे। 14 साल खां भॻवान सां आयो, इन करे असां ख़ुशी मल्हाईंदा आहियूं, ॾीआ ॿारे ख़ुशी मल्हाईंदा आहियूं, मिठाई फ़क़ीरनि खे विराईंदा आहियूं। असांजी वॾे वॾे ॾिणु आहे, असां ख़ुशी मल्हाईंदा आहियूं। ख़ुशियुनि वारो ॾियारु आहे। अॼु दुनिया में आलमी इंसाननि खे, हर दुनिया जे माण्हुनि खे दीवाली जूं लख लख वाधायूं। हिंदू बिरादरी तरफ़ां सिंध टीवी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे वीचार जेके वंडिया आहे, उन्हनि जो चवणु आहे त हैप्पी दिवाली जे ॾियारे जे मौक़े ते असां पंहिंजी दुकान जे अॻियां अगरबत्तियूं ॿारे करे मुल्क जे ऐं शहर जे अमन अमान पिणु ऐं पाकिस्तान ख़ुशहाली लाइ पिणु दुआऊं घुरियूं वयूं। कैमरा टीम सां गॾु नाज़िर सोलंकी, सिंध टीवी न्यूज़ पिरालो।